नाज़रीन, ॾोकरीअ में इंतज़ामी उहदनि जूं अहम सीटूं ख़ाली पियल हुजण करे अवाम खे सख़्त मुश्किलातूं दरपेश आहिनि। ऑफिसुनि जा कमकार बि रोलड़े जो शिकार आहिनि, जंहिं ख़िलाफ़ सियासी समाजी धुरियुनि जे सॾ ते शहर में एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। तालके में 5 अहम उहिदेदारनि जूं कुर्सियूं ख़ाली पियल आहिनि। मुख़्तियारकार, टाउन ऑफिसर, सब रजिस्ट्रार ऐं RRI जूं 5 कुर्सियूं ख़ाली हुजण सबबि कारोबार ठप थी वियो आहे। अवाम रोलड़े जो शिकार थी वियो आहे, जंहिं ख़िलाफ़ PTI तरफ़ां एहतजाजी रैली कढी मुज़ाहिरो कयो वियो। उन ॾिस में पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे अॻवान तालके सदर मुनव्वर जूनेजो, जनरल सेक्रेटरी ज़ुल्फ़कार नूनारी, सिटी सदर आगा मेहर जलबाणी, जनरल सेक्रेटरी माजिद सुमरो, दीदार शेख, ज़ीशान मेमण, इल्ताफ़ ख़ासकेली, अमर गिलाल ऐं ॿियनि जी अॻवाणीअ में तहरीक इंसाफ़ जी ऑफिस खां ॾोकरी प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी वई। मुज़ाहिरीन चयो आहे त ॾोकरी तालके वासियुनि ख़िलाफ़ सियासी ऐं इंतकामी कार्रवायूं कयूं पियूं वञनि। तालके जूं 5 अहम उहिदनि वारियूं कुर्सियूं ख़ाली हुजण सबबि तालके जो कारोबार बंदि थी वियो आहे। अवाम परेशानियुनि में मुब्तला आहे। उन्हनि चयो आहे त टाउन ऑफिसर न हुजण सबबि मुलाज़िम कमु छॾ हड़ताल करे छॾी आहे, जंहिं सबबि शहर में गंदगीअ जा ढेर लॻी विया आहिनि। नालियुनि जो गंदो पाणी रोडनि ऐं घिटियुनि में भीजी वियो आहे। अॻवाननि मुतालबो कयो आहे त बिना देरि ॾोकरी तालके में ख़ाली पियल कुर्सियुनि ते ऑफिसर मुक़ररु कया वञनि।